अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं औरतुनि जे इशूज़ जी, उन्हनि खे हिरासमेंट करण जी। असांजे मुल्क में या ॿियनि मुल्कनि में तमामु घणी तादाद में ॾिठो वियो आहे त औरतुनि खे हिरासमेंट कयो वेंदो आहे, उन्हनि ते तशदुद कयो वेंदो आहे। औरतुनि सां केतिरियूं ई ज़्यादतियूं थींदे नज़र आयूं आहिनि। हिकु पासे औरतूं तालीम जे ज़ेवर खां बि महरूम नज़र अचनि थियूं त ॿिए पासे औरतुनि खे ऑफिसिस, स्कूल्स हुजनि या फैक्ट्रीज़ हुजनि, उन्हनि में बि हिरासमेंट कयो वञे थो। हिरासमेंट जा केतिरा ई वाक़िया असांजे साम्हूं नज़र ईंदा आहिनि, पर उन्हनि ते आवाज़ उथारींदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जो कम बि घणो नज़र न पियो अचे। इन्हनि जा कहिड़ा सबब आहिनि? जॾहिं त कानून बि मौजूदु आहे ऐं इदारा बि मौजूदु आहिनि, इदारा बि पंहिंजो कमु पंहिंजे प्रॉपर तरीक़े सां करे रहिया आहिनि। इन बावजूद बि हिरासमेंट ऐं तशदुद जा वाक़िया रोज़ रिपोर्ट थियनि था। ज़्यादतीअ जा केसिस बि रोज़ रिपोर्ट थियनि था, हिरासमेंट जा वाक़िया बि रोज़ रिपोर्ट थियनि था। नाज़रीन, गुज़िरियल 5 सालनि में 5,000 खां वधीक औरतुनि खे हिरास कयो वियो आहे, जॾहिं त इन्हनि जा केसिस दाख़िल कया विया ऐं केसिस में जेके जवाबदार नामज़द कया विया 0.3% उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं आयूं आहिनि। नाज़रीन, इन इशू ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान। उन्हनि खां इन्हनि इशूज़ जे बारे में पुछंदासीं। कंहिं बि मुल्क जी तरक़ीअ जो दारोमदार उन ॻाल्हि ते आहे त औरतूं मुआशी, समाजी ऐं सियासी तौर केतिरियूं आज़ाद आहिनि। केतिरनि ई मुल्कनि जी हालत हीअ आहे त हुते औरत जी आज़ादी त परे जी ॻाल्हि आहे, उन्हनि सां इम्तियाज़ी सलूक बि नथो कयो वञे। ईअं लॻे थो त समाज औरतुनि लाइ दोज़ख बणियल आहे, जंहिंमें औरतूं ऐं छोकिरियूं सड़ी भस्म थी रहियूं आहिनि। इन जो अंदाज़ो हिन हक़ीक़त मां लॻाए सघिजे थो त गुज़िरियल 5 सालनि दौरान औरतुनि जे हिरासमेंट जा केतिरा ई वाक़िया, केसिस साम्हूं आया आहिनि। नुसरत शीरीन साहिबा, जेके चेयरपर्सन आहिनि सिंध कमीशन ऑन दी स्टेटस ऑफ वुमेन गवर्नमेंट ऑफ सिंध जो, उन्हनि जो बि इहो ई चवणु हो त औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कयो वञे। तालीमी इदारनि में बि कम जी अञा वधीक ज़रूरत है, जीअं औरतुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। देखिए, हमारे सिंध में कानून साजी भी हुई है और इदारे भी बने हैं। अगर हम हरासमेंट के हवाले से बात करें या औरतों पे तशद्दुद के हवाले से बात करें तो हमने इस 6 साल के अरसे में, 6 साल से कमीशन काम कर रहा है, तो हमने इस 6 साल के अरसे में बारहा ये देखा कि जहाँ वाक़या हुआ है उसके दूर दूर तक कोई औरतों के सपोर्ट के इदारे मौजूद नहीं हैं। तो अवेयरनेस का तो दूर की बात है, आगाही देने की तो बहुत दूर की बात है। तो एक तो ये बात होती है। दूसरे ये कि हम कह देते हैं कि जी रिवायतें नहीं हैं, वो महंगाई, वो माशी बदहाली, उसकी वजह से भी ये तशद्दुद बढ़ा है हमारे यहाँ। और हरासगी जो है, हमारे यहाँ पब्लिक प्लेसेस ही नहीं है, हमारे यहाँ घूमना फिरना तफरी करने का कोई तसव्वुर ही नहीं है। तो घरों में टेंशन रहती है, मर्द फ्रस्ट्रेटेड होते हैं तो वो फ्रस्ट्रेशन इस तरह निकालते हैं। अब यह इदारों की बात देखें, हमारे पास ओम्बड्सपर्सन हरासमेंट एट वर्क प्लेस भी है, मोहतसिब सूबाई मोहतसिब का दफ्तर भी है, हमारे पास कंप्लेन सेल भी हैं वुमेन डेवलपमेंट के, हमारे पास हेल्प लाइन भी है वुमेन डेवलपमेंट के तहत, हमारे पास चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी और उसके यूनिट बनना थे, वो भी स्ट्रक्चर मौजूद हैं, और सेफ होम और शेल्टर होम और कंप्लेन सेल, मतलब हर तरह। और अगर देखें हुनरकारी के स्टैफ्टा का इदारा बनाया है ना, सरसों है। लेकिन जब ये वाक़यात होते हैं तो उस वक्त हम तो हर वाक़े में गए। अभी आपको मैं फ़ातिमा के केस की बताती हूँ, जो खैरपुर रानीपुर का करीब हुआ।
جب میں وہاں پہنچی, آپ کو پتہ ہے کہ میں تو گاڑی میں تھی اور ٹوٹی پھوٹی سڑک سے ہم تو گزر کے پہنچ گئے, میلوں تک کوئی ادارہ نہیں. پھر ادارہ چلیں سرکار کے نہیں تھے تو غیر سرکاری ادارے بھی مجھے تو نہیں دکھے وہاں پہ کہیں پہ کہ کوئی ہو. پھر فلڈ جو آیا ہمارے یہاں تو اس علاقے میں ہم نے دیکھا کہ باتیں ہوتی ہیں بڑی بڑی کہ بڑا تقسیم ہوا ہوگا, لیکن اس علاقے میں تو کوئی نہیں پہنچا کیونکہ سب خالی زمینیں پڑی تھیں, دیواریں کہیں کہیں کھڑی ہوئی تھیں اور وہ اشارے سے عورتیں بتا رہی تھیں یہ میرا گھر ہے, یہ تیرا گھر ہے. تو جب اس طرح کی صورتحال ہو اور عورتیں اور بچیاں وہ کہاں سر چھپائیں گے, کتنی دیر تک خیمے چلیں گے؟ اگر ایک دفعہ خیمہ ان کو ملا بھی ہوگا تو کیا 1 سال تک وہ خیمہ چلتا رہے گا؟ ہاں. پھر پریگننٹ عورتیں, آپ نے کیا پاپولیشن پلاننگ کا کوئی سسٹم بنایا ہوا ہے؟ جو سسٹم بنائے ہیں وہ بھی شہری علاقوں تک تو آپ کو دکھیں گے, گاؤں دیہات میں تو آپ کو نہیں دکھتے. میں تو ہر جگہ جاتی ہوں اور بار بار اپنی رپورٹوں میں یہ پوائنٹ آؤٹ کرتی ہوں کہ کیوں نہیں ہم اپنے صحیح بجٹری ایلوکیشن کر رہے ہیں, صحیح گیپس کو فل نہیں کر رہے. اس کی وجہ سے ہم جو ہے تشدد کا, ہماری بچیاں, بہنیں, بیٹیاں, ایون لڑکے, چھوٹے لڑکے تک تشدد کا شکار ہیں. کیونکہ دیکھیں BHU ہے ہمارے یہاں, بیسک ہیلتھ یونٹ, کہاں ہے بھائی؟ جب ہم اس کی رپورٹ مانگے تو وہ دیتے نہیں ہیں. کیوں؟ کمیشن کا تو کام ہی یہ ہے کہ وہ مانیٹر کرے اور حکومت کے اعلیٰ حکام کو بتائے کہ یہاں یہ گیپس ہیں اور اس کو فل کیا جائے. تو میرا زیادہ زور اس پہ ہوگا. ہاں, ہم سرکار کے بجٹری ایلوکیشنز دیکھیں, بہت بڑے بڑے بجٹ ہیں اداروں کے. ہمارا ہی شاید کمیشن سب سے کم چھوٹے بجٹ میں کام کر رہا ہے اور ہیومن ریسورسز بھی کم ہیں. لیکن ہمارے سرکار کے اداروں میں تو بڑا بجٹ ہے, بڑے لوگ بھرتی ہوئے ہیں وہاں پہ, اور وہاں آفیسز بھی بڑے بنے ہوئے ہیں. میں تو ایک کمرے میں سے کام کرتی ہوں نا وہاں. تو ہم نے یہ دیکھا کہ کسی بھی جو عورتوں کے حوالے سے کام کرنے والے ادارے ہیں, وہ چاہے صحت کا محکمہ ہو, تعلیم کا محکمہ ہو, سوشل ویلفیئر کا ہو, وومن ڈیولپمنٹ کا ہو, ان کے پاس بجٹری ایلوکیشنز اویئرنیس کے لیے, مہم کے لیے اشتہاری رکھی نہیں گئی ہے. تو وہ تو بجٹ ہوگا جو ٹچ ہی نہیں کر سکتے اس دوسرے کام کے لیے جس کی زیادہ ضرورت ہے کہ ہم بڑے پیمانے پہ تشہیری مہم شروع کریں. کیونکہ اب تو ہر کوئی پرائیویٹ چینل بھی دیکھتا ہے, سرکاری چینل بھی چل رہے ہوتے ہیں, ریڈیو بھی, تو ہم اس کو یوز نہیں کرتے. जंहिं मुल्क जा इदारा औरतुनि सां इम्तियाज़ी सलूक कनि, उते चङाई ऐं बहितरीअ जी केतिरी उम्मीद करे सघिजे थी. इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जे फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट ज़रिए ही ॻाल्हि बि वाज़े थी आहे त औरतुनि जे हिरासमेंट जा 44% वाक़िया घरनि में थियनि था, पर उहे औरतूं जेके सरकारी ऐं गैर सरकारी ऑफिसिस में कमु कनि थियूं उहे ॿिटे उताव हेठां आहिनि. ही हक़ीक़त बि साम्हूं आई आहे त सरकारी इदारनि जे भेट में ख़ानगी इदारनि में औरतुनि जे हिरासमेंट जा 93% वधीक वाक़िया पेश अचनि था. औरतुनि जे मुलाज़मत करण वारी जॻह ते तहफ़ुज़ फ़राहम करण वारे इदारे जे डायरेक्टर जनरल सईद अहमद शेख KTN न्यूज़ खे कुझु हिन रीति ॿुधायो त इन इदारे जो बुनियादु बेसिकली जेकॾहिं फेडरल लेवल ते ॾिसूं त उहो 2010 में बुनियादु पियो, उनखां पोइ 2012 में सिंध में इहो इदारो इस्टेब्लिश कयो वियो. ऐं हिन इदारे जो बुनियादी मक़सदु जेको आहे त जेको असांजूं ख़वातीन आहिनि, जेके औरतूं आहिनि, ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे त औरतुनि जो केॾो अहम किरदारु आहे असांजे मुल्क जी तरक़ी में. सो असांखे बेसिकली इन एक्ट मां असांखे इहो हूंदो आहे जो औरतूं जेके वीचारियूं पंहिंजे कम ते वञनि थियूं या जेके पंहिंजे ऑफिसिस में आहिनि, उन्हनि खे उन वर्क प्लेस ते जेको आहे पीसफुल, पुरअमन ऐं पुरसकून माहौल प्रोवाइड कयो वञे, उन्हनि खे कंहिं हिरासमेंट खां बचायो वञे.
छो त ओवरऑल इहा आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे त ओवरऑल हिकिड़ो हरासमेंट जो जेको कंसेप्ट पूरे ओवरऑल द वर्ल्ड हले थो पियो। सो उन तरह सां जेको आहे मुल्की तरह से इहो सोचियो वियो त भई हाणे हिनखे हिकु एक्ट में सूरत में आंदो वञे ऐं सिंध बि उनखे जेको आहे इम्प्लीमेंट कयो असांजे गवर्नमेंट ऑफ सिंध, ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध उनखे इम्प्लीमेंट करे पंहिंजे हिसाब सां असांजे हिन इदारे खे 2012 में जेको आहे एस्टेब्लिश कयो। ऐं हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त जेको आहे औरतुनि खे जेके वर्क प्लेस ते वञनि थियूं उन्हनि खे पुरअमन पुरसकून ऐं साज़गार माहौल प्रोवाइड कयो वञे। हिरासमेंट जेका आहे हुनजी हिकिड़ो वाइड रेंज टर्म आहे बेसिकली, पर हाणे उन में जेकॾहिं तव्हां वर्क प्लेस ते असांजी जेका ख़ासि तौर ते फोकस आहे, जेको असांजूं ख़वातीन अदड़ियूं जेके वञनि थियूं पंहिंजी जॉब्स ते कनि थियूं, पोइ उहे तव्हांजी प्राइवेट सेक्टर हुजे गवर्नमेंट सेक्टर हुजे कहिड़े बि वर्क प्लेस ते वञनि थियूं, त उन्हनि सां जेकॾहिं को माण्हू मेल जेको मेंबर आहे या को ॿियो उहो को ज़्यादती थो करे या कंहिं अहिड़े हिरासमेंट जी कंहिं कोशिशि थो करे, पोइ हाणे हिरासमेंट तव्हांजी अखियुनि जे ज़रिए बि थींदी आहे, ॿियनि जे ज़रिए बि थींदी आहिनि। उनखे जेकॾहिं को अहिड़े क़िस्म जी का तंग करे थो त उनखे हिरासमेंट चवनि था। पोइ हाणे उन एक्ट में जेको रुगो कन्फाइन न आहे त सिर्फ़ु औरत हुजे, साॻे वक़्तु मर्द लाइ बि उन में प्रोविजन आहे त उनखे बि हिरासमेंट खां बचाइणो आहे। देखें, मुख्तलिफ़ सरकारी महकमों में भी और तालीमी इदारों में भी वो टीचर भी होती है वुमन और वो स्टूडेंट भी होती है। हाँ, और दूसरे मुख्तलिफ़ इदारों में जो काम कर रही हैं ख़वातीन, उनकी भी हमारे पास शिकायतें आ रही हैं। तो जब हम उनका केस ओम्बड्स पर्सन ऑफिस भेजते हैं और हम वहाँ की मुताल्लिका इंतज़ामिया से पूछ रहे हैं कि लाएँ भाई अपनी कमेटी की लिस्ट तो दें, वो लाजमी बनना है हर इदारे में एक कमेटी जिसमें 3 अफराद होंगे और उसमें एक जो होगी ज़रूर औरत होगी, और वो तीनों पे प्यून से लेके ऊपर तक तमाम का एतबार होगा और उनका नाम और नंबर नुमायां तौर पे हर इदारे में हर जगह आवेज़ा होगा। हमने तो नहीं देखा, हम बार बार कह के आ रहे हैं, बार बार ख़त भेज रहे हैं। मुतसिब जो काम की जगह पे करने का इदारा बना हुआ है उन तक से कहा कि आप जुर्माना चार्ज करें, उन्होंने भी नहीं किया। तो हम ये समझते हैं कि औरतों और लड़कियों के मसाइल को तरजीह नहीं दी जा रही, प्रायोरिटी नहीं दी जा रही, जिसकी वजह से हमें ये सामना करना पड़ रहा है। वरना कोई हर मर्द बुरा नहीं है, हर इदारा कोई बुरा नहीं है, और कोई नहीं चाहता कि हमारे इदारे का नाम इससे पहचाना जाए कि जहाँ कहा जाए कि यहाँ औरतें रेप होती हैं, यहाँ हरासगी होती है। तो हम तो यही समझते हैं कि जब तक कानून पर अमल दरामद करने के लिए जो तरीक़ेकार वज़ा किए गए हैं उस पर अमल दरामद नहीं होगा, उस वक्त तक हम शायद यही देखते रहेंगे। और हमारा मुतालबा है एज अ सिंध कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमन कि सिंध भर में तमाम तालीमी इदारों में खुसूसी तौर पे ये एहतमाम किया जाए कि उनके जो हेड्स हैं, उनके जो वाइस चांसलर हैं, उनका कैरेक्टर ज़रूर चेक किया जाए उनको तैनात करते वक्त। खानगी इदारनि में औरतुनि खे नौकरीअ जी सिक्योरिटी न हुजण सबबि कंपनीज़ जा अमलदार औरतुनि खे हिरासां करणु पंहिंजो हक़ सम्झनि था। जेकॾहिं का औरत आवाज़ उथारे थी त उनखे को न को इल्ज़ाम मढ़े बरतरफ़ कयो वञे थो। असल में असांजो जेको इदारो आहे उहो सभिनी खे जेको असांजा गवर्नमेंट इदारा बि पाबंद आहिनि ऐं जेके प्राइवेट सेक्टर आहिनि उहे बि पाबंद आहिनि। त उहे इंटरनल पंहिंजो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहींदा आहिनि, उहे पंहिंजूं हिकिड़ियूं कमेटियूं ठाहींदा आहिनि पंहिंजे अंदरि जेको आहे इदारे जे अंदरि, ऐं उन में सीनियर मैनेजमेंट जो बि हुननि जो हूंदो आहे। बेसिकली उहा कमेटी 3 मेंबरनि ते मुश्तमिल हूंदी आहे। उन्हनि में सीनियर मैनेजमेंट जो पोइ माण्हू रखंदा आहिनि, उनखां पोइ जेको उन्हनि जो वर्कर्स वारा हूंदा आहिनि उहे बि रखंदा आहिनि, टियों उन्हनि जो पंहिंजो बि हूंदो आहे। त उन्हनि जी हिकिड़ी कमेटी हूंदी आहे। जेकॾहिं को मुतासिर औरत या को मर्द हूंदो आहे त उहो बेसिकली पहिरियां कमेटीअ में वेंदो आहे। पोइ उहा कमेटी हफ़्ते में उनखे जेको आहे डिसीशन करण जी पाबंद हूंदी आहे। उहा पोइ वरी पंहिंजे हेड ऑफ डिपार्टमेंट खे कंप्लेंट जेका कमेटी पंहिंजी इंक्वायरी रिपोर्ट ॾींदी। हाणे जेकॾहिं उते जेकॾहिं नथो करे, उहो हेड ऑफ डिपार्टमेंट नथो करे, या उहा जेका विक्टिम आहे या को आहे उहा मुतमइन न आहे पंहिंजे उन मां त हीअ इंक्वायरी साफ़ शफ़ाफ़ न थी आहे, का ट्रांसपेरेंसी उन में न आहे, त पोइ उहा असांजे मुतसिब साहब वटि बाक़ाइदा पंहिंजी कंप्लेंट लॉन्च करे सघे थी।
पोइ उते जॾहिं उहा ईंदी आहे त हाणे उते उन्हनि खे ॾिसबो आहे त छा इहा एंटरटेन करे सघिजे थी कंप्लेंट खे मुख़्तलिफ़ जेको आहे स्क्रूटनी जे मरहले खां गुज़रंदी आहे जॾहिं त असांजो इदारो उन्हनि खे जेके विक्टम्स आहिनि उन्हनि खे सभु फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड कंदियूं आहिनि शयूं तहफ़ुज़ बि प्रोवाइड कंदो आहे पुलिस बि असां सिक्योरिटी बि ॾींदा आहिनि उन खां अलावा न फ़क़ति उन्हनि जो इवन उन्हनि जो रुपयो बि ख़र्चु थियणु न ॾींदा आहिनि असां वटि पंहिंजो जेको लीगल जेको सिस्टम आहे उन में बि असां वटि जेको ऑफिसर मौजूदु आहे उहा प्रोसिक्यूशन डिपार्टमेंट जी ऑफिसर असां वटि मौजूदु आहे ऐं उहा उन्हनि खे बाक़ाइदा फ्री ऑफ कास्ट हर शइ प्रोवाइड कंदी आहे त उनखे जॾहिं उहा कंप्लेंट ईंदी त उनखे उहा स्क्रूटनी करे उनखां पोइ बाद में जेको आहे जज साहिबु जेको असांजो ऑनरेबल मोहतसिब साहिबु आहे उनखे ॾिसंदो जेकॾहिं उहा असां सां पर्टेन करे थी त उनखे जेको आहे बाक़ाइदा जेको क्रिमिनल आहे कल्प्रिट आहे उनखे हफ़्ते अंदरि जेका आहे चार्जशीट ॾींदो पंहिंजी स्टेट ऑफ जेका स्टेटमेंट हूंदी एलिगेशन्स उहा प्रोवाइड उनखे आणंदो उनखां पोइ महीने जो जेको आहे उनखे जवाब जो हूंदो आहे तक़रीबन हफ़्तो खनि हूंदो आहे त उनखे हू जवाबु ॾिए पंहिंजो जेको कल्प्रिट हूंदो आहे ऐं उनखां पोइ ऑलमोस्ट 90 ॾींहं जो एक्ट में प्रोवाइड थियल आहे त 90 डेज़ में असांखे जेको आहे डिसीशन करिणो हूंदो आहे पर हाणे ॾिसो तव्हां पाण ख़बर आहे त हीअ हिकिड़ी संगीन नोयत जो ॾोहो आहे अहिड़ो सफिस्टिकेटेड क़िस्म जो ॾोहो आहे जेको आम ॾोहो कोन्हे को इनखे तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ माना मराहिल खां गुज़री करे उनजी तरह सां साबित करे कंहिं माण्हूअ खे तव्हांखे सज़ा ॾियणी हूंदी आहे पोइ थोरो अरसो प्रोलॉन्ग थी वेंदो आहे पर तंहिं हूंदे बि विक्टिम खे कोशिशि इहा कई वेंदी आहे त जेको आहे उनखे रिलीफ ॾिनो वञे ऐं इहो साबित बि थियो आहे त असांजा जेके डिसीशन्स आहिनि उहे अलहमदिल्ला उहे बिल्कुलु उनजो रेशियो 100% रहियो आहे त उहे बिल्कुलु माना सही साबित थिया आहिनि औरतुनि खे हिरासा करण जो हिकिड़ो सबबु कमज़ोर कानून बि आहे जिते सज़ा ऐं जज़ा जो तसवुर ई नाहे जेकॾहिं मोहतसिबे आला जी जारी कयल रिपोर्ट पढ़ी वञे त उन में हीअ ॻाल्हि वाज़े तौरु साम्हूं अचे थी त औरतुनि सां नाइंसाफ़ीअ जूं तमामु घणियूं शिकायतूं साम्हूं अचनि थियूं हीअ हक़ीक़त बि साम्हूं आई आहे त मुल्क में 3 करोड़ 40 लख इंटरनेट यूज़र्स आहिनि जिन मां मर्दनि जो वॾो तादाद औरतुनि खे हिरासा करे थो इन हवाले सां क्राइम साइबर विंग पारां केतिरा ई केसिस रजिस्टर करण बावजूद जवाबदार सज़ाउनि खां बचियल आहिनि कंप्लेंट्स तक़रीबन ॾिसो हींअर माण्हुनि में अवेयरनेस त काफ़ी आई आहे तव्हां पाण ख़बर आहे त हींअर जेके आहिनि जेको आहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते जेके अवेयरनेस कंपेन्स बि हलाइनि था इवन NGOs बि उन्हनि में ॾाढो ज़बरदस्त रोल प्ले कयो आहे या असांजी वुमेन कमीशन आहे या ॿिया जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि जो रोल बि तमामु ज़बरदस्त हिकिड़ो आहे माशाल्लाह उहो रिमार्केबल उन्हनि जो रोल आहे त उन्हनि जी रेट ज़ाहिर आहे थोरी घटि त थी आहे पर साॻे वक़्तु उन में हिकिड़ी जेको आहे टेंडेंसी त आहे जेकॾहिं ॾिसूं था त इंटीरियर में बि वधियो आहे तव्हां ॾिठो हूंदो त हींअर जेके इंसिडेंट्स थिया आहिनि पंहिंजा यूनिवर्सिटीज़ में या ॿियनि हंधि हाणे असांजी कोशिशि इहा ई आहे त असां पंहिंजी ऑफिसिस खे जेको आहे इस्टेब्लिश करण जे मरहले में आहियूं त ओवरऑल जेके असांजूं डिविज़नल हेडक्वार्टर्स आहिनि उन्हनि में इस्टेब्लिश कयूं ऐं उते बि असांजो जेको एक्ट में आहे त उन में सेशन जजिस खे असां अपॉइंट कंदासीं त उते वञी करे जेको आहे असां अवाम लाइ जेको आहे उते जेको आहे कमु करे सघूं जीअं अवाम में अवेयरनेस अचे बेसिकली जेका आहे न अवेयरनेस जी ज़रूरत आहे माण्हुनि खे पाण बि मोहतात रहणो पवंदो औरतुनि खे पाण बि अॻिते अचिणो पवंदो त हू जेके आहिनि पाण हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहिनि जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता का अहिड़े क़िस्म जी का मसइलो थिए थो त हिकदमि असांखे रिपोर्ट कनि असां वटि असल में सोमोटो पावर्स कोन्हनि की जेको असां टेकअप कयूं असांखे औरत खे पाण खे असांखे पहुचणो असां हर तरह सां उन्हनि खे सिक्योरिटी बि प्रोवाइड कंदा आहियूं ऐं उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ बि ॾींदा आहियूं ऐं उन्हनि जो रुपयो बि ख़र्चु अचणु न ॾींदा आहियूं सरकारी वकील बि असांजो इदारो प्रोवाइड कंदो आहे उन्हनि खे त उन हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त हिन इदारे जो तमामु घणो काराइतो आहे तमामु घणो कमु आहे ऐं इनशाला वक़्तु ईंदो त ॾिसिजो त तव्हांखे इहो तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो मीडिया सेंसिटाइज हुआ है एक जानिब और उनमें आपस में मुकाबला भी रहता है तो वन एंड अदर वे जो भी ख़राब बात हो या अच्छी बात हो वो मीडिया पे आती है तो एक तो और फिर पुलिस स्टेशन तक पहुंच लोगों की हुई है इदारों से हमारे जैसे इदारे से रब्ता करते हैं ना जब औरतों के केसों के रजिस्टर नहीं होती FIR तो वो हमसे रब्ता करते हैं हम फ़ौरन उनकी FIR कटवाते हैं तो इसका मतलब ये है कि हो सकता है इससे बड़ी डेंसिटी में ये मसाइल हो रहे हों लेकिन फिल वक्त हम इसको इस तरह भी देखना चाहिए हमको कि हाँ लोगों में मालूमात बढ़ी है और पहले
बच्ची के बारे में कोई बात नहीं करता था। आज बाप, भाई, चचा, मामू वडेरा भी उस इलाके का बात करता है, आवाज़ करता है कि हाँ इस बच्ची के साथ जुल्म हुआ। पहले ये भी इज़्ज़त का मसला समझा जाता था। तो बेहतरी तो इस तौर पे हम देखते हैं कि हाँ एक जानिब रजिस्टर होना शुरू हुए हैं, उनकी दादरसी हुई है, लेकिन दूसरी जानिब हमारा कहना ये है कि हमें अपने इदारों को मुस्तहकम करना होगा। हमें उन इदारों में ऐसे लोगों को भर्ती करना होगा जो कि काम करने में दिलचस्पी रखते हों। जब वो काम करने में दिलचस्पी रखेंगे, उनको इलाके से दिलचस्पी होगी, तो इलाके की बच्ची भी उनके नज़र में रहेगी। तो ये सूरत हाल हम कुछ समझ रहे हैं कि ये है, और ज़्यादातर केसेस में हमने ये देखा है करीब से। मुल्क जी आला अदालत सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जंहिं औरतुनि खे हिरासा करण जे हवाले सां इंतहाई अहम फतवा जारी कई। उन में ॼाणायो वियो त कम जी जाइ ते औरतुनि जी जिंसी हिरासमेंट न सिर्फ़ जिस्मानी फ़अल आहे, पर ही सनसी इम्तियाज़ बि आहे। मर्द औरतुनि खे मुआशरे में बराबरी जी हैसियत ॾियण लाइ तयार ई न आहिनि। मुल्क जे आईन में वाज़े तौर ॼाणायल आहे त शहरनि जा बुनियादी हक़ हिक जहिड़ा हूंदा आहिनि। उन्हनि जी फ़रहामीअ में को बि इम्तियाज़ी सलूक न कयो वेंदो। आलमी पदरनामे में औरतुनि ऐं मर्दनि जे विच में कंहिं बि इम्तियाज़ी सलूक खे क़बूल न कयो वियो आहे। इरम जावेद जेके समाजी अॻवान आहिनि, उन्हनि जो ही चवणु आहे त कि माजी के मुकाबले में हम हर साल के साल हम अच्छी तरफ नहीं जा रहे। हमारे केसेस बढ़ते चले जा रहे हैं। हमारे पास माहौल और मुश्किल से मुश्किल होता जा रहा है। कहाँ पे आपको लगता है कि लड़कियों के लिए आपको आसानी नज़र आ रही है? कुछ भी नहीं, कोई किसी भी तरह नहीं, किसी भी सतह पर नहीं। केसेस भी मुश्किल ज़्यादा होते जा रहे हैं और माहौल भी मुश्किल से मुश्किल होता जा रहा है। अब तालीमी इदारों में आज से कोई 20-25 साल पहले के तालीमी इदारे देखें तो उसमें लड़कियां आपको नज़र आती थी, लड़कियां रिलैक्स होती थी, लड़के लड़कियां होते थे। अब तो आप चाहें तो आपको ऐसा लगता है ये लड़कियों का कोई इदारा है, आपको लड़के नज़र नहीं आते। और एक वो मिक्स कल्चर, हर जगह उठना बैठना, एक माहौल, अब लोग घबराते हैं अपनी बच्चियों को भेजते हुए। केतिरा ई अहिड़ा मुल्क आहिनि जिते औरतुनि जी आबादी 50% खां वधीक आहे। उते औरतुनि खे न सिर्फ़ रोज़गार जा हिक जहिड़ा मौक़ा न आहिनि, पर उन्हनि सां अहिड़ो बर्ताव कयो वञे थो जो औरतूं कंहिं बि इदारे अंदरि पैदावारी अमल में पंहिंजो घुर्बल किरदार अदा करे नथियूं सघनि। उन्हनि खे साॻे कम जो अजूरो बि घटि मिले थो। ही ॻाल्हि समूरनि माहिरनि महसूस कई त औरतूं तोड़े छोकिरियूं तालीम खां वठी कारोबारी मामलनि ताईं हर जाइ ते बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करे चुकियूं आहिनि। औरतुनि लाइ चयो वेंदो आहे त उहे मर्दनि जे भेट में वधीक ज़िम्मेवार ऐं पंहिंजे कम सां कम रखण वारियूं हूंदियूं आहिनि। उन जे बावजूद खेनि ख़ासि करे ऑफिसिस में तंग कयो वञे थो। इन हवाले सां केतिरा ई कानून बि साम्हूं आया आहिनि जिन तहत जेकॾहिं कंहिं औरत खे ऑफिस में हिरासा करण जी शिकायत ईंदी त ऑफिस जे 3 सीनियर्स ते ॿधल कमेटी उन जी जांच कंदी। जेकॾहिं को मर्द मुलविस हूंदो त उन जे ख़िलाफ़ सज़ा तजवीज़ कई वेंदी, पर अहिड़ियूं कमेटीज़ बि इन करे नाकारा साबित थियूं आहिनि छाकाणि त उन्हनि कमेटीज़ जा सरबराह हमेशा मर्द ई रहिया आहिनि। उन्हनि में औरतुनि जी नुमाइंदगी हुजणु ज़रूरी आहे। इन हवाले सां माहिर कानूनदान बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब कुझु पंहिंजा वीचार केटीएन न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। सभ खां पहिरीं त असीं इन शइ में वेंदासीं त जेको कानून असां वटि आहे उहो कहिड़ो कानून आहे, ऐं हिते 2-3 कानून असां वटि एग्ज़िस्ट कनि था जंहिंजो असां ज़िक्र कंदासीं। त जेको डोमेस्टिक वायलेंस आहे इहो एक्ट 2012 जो आहे। उन खां अलावा जेको आहे सो वूमेन प्रॉपर्टी राइट्स एक्ट आहे, जेको औरतुनि खे अक्सर जेको आहे उन्हनि जा हुकूक न ॾिना वेंदा आहिनि। ऐं ॿी हिते असां वटि आहे नेशनल कमीशन फॉर स्टेटस ऑफ वूमेन, त जेके औरतुनि खे बराबरी ऐं समाजी हुकूक न मिलनि था उन ते आहे। ऐं ॿियो आहे प्रोटेक्शन अगेंस्ट हिरासमेंट एट वर्क प्लेस, जंहिं ते हू औरत जॾहिं पढ़णु थी वञे, कमु करणु थी वञे या रोज़गार सां निकिरे थी त उन सां कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़े क़िस्म जूं हिरासमेंट्स आहिनि, ऐं उनखे तालीमी इदारनि में बीइंग अ स्टूडेंट कहिड़े हिरासमेंट जो शिकार थी रहे। ऐं जेकॾहिं तालीम खां पोइ वर्किंग लाइफ में थी अचे, वर्किंग लेडी जी हैसियत सां
उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि, उहे सभु अहिड़े कानूननि में आहिनि। उन खां अलावा वरी हिकिड़ो ॿियो इहो आहे त हिते हिकिड़ो ॿियो कानून आहे प्रिवेंशन ऑफ दी कंट्रोल ऑफ ह्यूमन ट्रैफिकिंग, जेकी असां वटि ॿारनि जी बिलख़ुसूस औरतुनि जी स्मगलिंग थिए, ऐं इन खे असां इन सेंस में बि वठी वठूं था त जेके असां वटि औरतूं खपायूं वेंदियूं आहिनि, ऐं उन्हनि खपाइण यानी कि कुझु पैसनि जे बिहाफ ते उनजी बिना मर्ज़ी जी शादी कराई वेंदी आहे, ऐं मुंहुं ॿधी उनखे जेको आहे कंहिंजे हवाले कयो वेंदा। त अहिड़ा कानून मौजूदु त आहिनि, पर उन्हनि जो अमली तौर ते जेकॾहिं बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ या प्रैक्टिसिंग लॉयर जे ॾिठो थो वञे त एग्ज़िस्टेंस घटि आहे। छो जो अहिड़ा मामला असांजे मुआशरे ऐं असांजे सिस्टम जे जेको आहे सो हिसाब सां हाईलाइट जेकॾहिं थियनि बि था, त असांजो माइंड सेट अहिड़ो आहे जेको असां उनखे दॿाइण जी कोशिशि था कयूं। असां उन्हनि खे उन राइट ते, उन क़ानूनी रस्ते ते या क़ानूनी हल तरफ़ उन्हनि खे एक्सेस ई नथा ॾियूं। एक्सेस न हुअण जे करे उहो कानून जेको आहे उहो किताबनि जे हद ताईं मौजूदु थो रहे। अमली तौर ते असांजो सिस्टम जेको उन कानून जे तहत अमल पहिरां थियणु खपे, उहो कंप्रोमाइज़ करे उन्हनि मामलनि खे, अहिड़नि केसनि खे दॿाए थो छॾे। लिहाज़ा हुअणु ईअं खपे त हाणे इन लाइ जेके बि असांजा समाजबंद धुरियूं आहिनि, सियासी अॻुवान आहिनि, या जेके सानियमंद माण्हू आहिनि, बाशऊर माण्हू आहिनि, उन्हनि खे इन ते आवाज़ उथारणु खपे त इहे कानून जेके मौजूदु त आहिनि, पर इन्हनि जी इम्प्लीमेंटेशन छो न आहे। ऐं इहो ई हिकिड़ो जेको वॾो सबबु आहे जंहिंजे करे औरत हमेशह पिसजे थी, उन जा फंडामेंटल राइट्स जेको आहे सो उन खे जेको आहे दॿायो थो वञे, उन्हनि जे फंडामेंटल राइट्स खे कॾहिं कंसीडर नथो कयो वञे। जेकॾहिं दर्सगाहुनि खे ॾिठो वञे त उते बि शागिर्दियाणियुनि जे हिरासमेंट जा वाक़िया रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। उस्ताद जेके वालदेन सम्झा वेंदा आहिनि, उहे बि छोकिरियुनि खे हिरासा करण में मुलविस रहिया आहिनि। आम चवणी आहे त औरत खे जेकॾहिं घर में विहारजे थो त उनखे कुआ टुकनि, ऐं जेकॾहिं ॿाहिरि निकिरे त कांव ठूंगा हणनि। मतिलब ही त औरत किथे बि महफ़ूज़ न आहे। सिर्फ़ु औरत इन शइ में मज़लूम न आहे त हुन सां को हिरासमेंट थी थिए। असीं जेकॾहिं कुली तौर ते ॾिसूं था त घणियूं ॻाल्हियूं आहिनि जिन में अव्हां जी इजाज़त हुजे त 2-3 कोड कराइनि, त हाणे हुन सां सिन्फ़ी इम्तियाज़ बि थिए थो, घरेलू तशदुद बि हुन सां थिए थो, हक़े विरासत खां बि हुनखे महरूम कयो थो वञे। ऐं जेकॾहिं हू पसंदि जो को डिसीशन वठणु थी चाहे त उहो पसंदि जे फ़ैसिले खां महरूम कयो थो वञे उनखे। ऐं जेकॾहिं हू कंहिं बि माण्हूअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु नथी चाहे, जेको राइट ऑफ खुला हुन वटि आहे उहो वठणु थी चाहे, त उन ते बि उन ते पाबंदियूं, उनखे लाइफ थ्रेटनिंग ताईं जे हद ताईं उनखे प्रॉब्लम्स आहिनि। उन खां अलावा वर्क प्लेस ते ऐं बाक़ी तमामु मामलनि ते जेकी हू हिरासमेंट फेस थी करे, उन सां अलावा उनखे कॾहिं बि इक्विवेलेंट अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि, न असांजे सोसाइटी में, न असांजे इदारे में। इहे तमामु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उहे बि हिकु क़िस्म जो औरत सां डिस्क्रिमिनेशन आहे, नाजाइज़ी आहे। ऐं उन खां वधीक जेको सभ खां मसइलो जेको अॼु जो आहे उहो आहे हिरासमेंट। हिरासमेंट जो तालुक़ु असांजी सोच सां आहे, ऐं असांजी सोच जेसिताईं न बदिलबी तेसिताईं मूं अर्ज़ु कयो त इहे कानून, इहे इदारा, इहे अदालतूं हिते ई आहिनि। 75-76 सालनि खां वठी इहे एग्ज़िस्ट कनि था पिया, पोइ बि इहे केसिस ॾींहों ॾींहुं घटि नथा थियनि, वधंदा था वञनि। इन जो सबबु इहो ई आहे त असीं बेसिक जेकी आहे पंहिंजी सोसाइटी जी जेकी सोच जी, उनखे इम्प्रूव कयूं कोन था। औरतुनि खे पंहिंजे बीइंग अ ब्रदर, बीइंग अ फादर, बीइंग अ हस्बैंड, उन्हनि खे एप्रिशिएट नथा कयूं, उन्हनि जी एजुकेशन जे लाइ, उन्हनि जे अवेयरनेस लाइ नथा कयूं। पोइ दर नस्ल तो दर नस्ल जेका औरत जेकी आहे उहा ईअं ई थी सम्झे त मां हिन दुनिया में आई शायदि इन जे लाइ आहियां त मां जेको आहे सो मर्द जे डोमिनेंसी खे तस्लीम कयां, उन्हनि जे जाइज़ नाजाइज़ इख़्तियारनि खे जेको आहे मञियां, ऐं जेको हू चए थो उहो ई सही आहे, ऐं मूंखे राइट को बि कोन्हे त राइट खे राइट चवां, ग़लति खे ग़लति चवां। त चवण जो मक़सदु असां वरी बि त आख़िर में ईंदासीं त असां जेसिताईं शऊर बेदार न कंदासीं, इन ते असीं जेको आहे सो सेमिनार्स न कराईंदासीं, असीं ईंदड़ नस्ल खे इन जी आगाही न ॾींदासीं, पंहिंजे दर्स तदरीस में इन इशू खे उजागर न कंदासीं, तेसिताईं हीउ माइंड सेट न ठहंदो ऐं माइंड सेट इम्प्रूव न थींदो। लिहाज़ा इहे कानून, इहे इदारा हिते ई हूंदा, ऐं जीअं तव्हां ॾिसो था त ॾींहों ॾींहुं इहे केसिस वधंदा था वञनि, ऐं इहो अलमियो सोसाइटीअ खे खाईंदो वेंदो, ऐं इहे मामला वधंदा वेंदा।
सूरत हाल एसिताईं ईअं रहंदी जेसिताईं मुआशरे में औरतुनि खे क़बूलियत न मिलंदी ऐं खेनि इंसानी हक़ नथा मिलनि। ही तॾहिं थी सघे थो जॾहिं छोकिरियूं मुश्किलातुनि जे बावजूद सीनो साहे बीहनि ऐं हर सूरत हाल खे मुंहुं ॾेई पंहिंजा मक़सद माणे वठनि। कंहिं बि मुआशरे जी तरक़ी ओसि ताईं मुमकिन नाहे जेसि ताईं मुआशरे में पंहिंजे बेटर बिहाफ खे उन जा बुनियादी हक़ ऐं सहूलियतूं न ॾिनियूं वञनि। गॾोगॾु उन खे पंहिंजे तरक़ीअ जा मौक़ा फ़रहाम न कया वञनि, उन्हनि जे हक़नि खे दॿायो वञे, उन्हनि खे हिरास कयो वञे। औरत कॾहिं बि ईअं तरक़ी माणे न सघंदी जेसि ताईं हुन जे अॻियां रुकावटूं विछायूं वेंदियूं, उन्हनि खे कामयाबीअ जा मौक़ा फ़रहाम त कया वेंदा पर उन खे गॾोगॾु हिरास बि कयो वेंदो। को बि मुआशरो तेसि ताईं तरक़ी नथो करे सघे जेसि ताईं औरत खे उन जा बुनियादी हक़ वसीला फ़रहाम नथा कया वञनि। अगरि औरत खे बुनियादी हक़ ऐं वसीला फ़रहाम कया वञनि था त उन खे गॾोगॾु हिरासमेंट बि कयो वञे थो, उन जे अॻिते वधण में रुकावटूं रखियूं वञनि थियूं। उहो मुल्क, उहो मुआशरो कॾहिं बि तरक़ी नथो करे सघे जेसि ताईं औरत खे उन जा बुनियादी हक़ फ़रहाम न करे, उन खे हिकु जहिड़ाई ऐं बराबरी फ़रहाम न कई वञे। औरतुनि जे आजपे जो ख़्वाबु तेसि ताईं साबिया नथो थी सघे जेसि ताईं मुआशरे में बहितरी न अचे। मुआशरे में बहितरीअ लाइ रुगो ख़ारिज रस्मूं ई रंडक न आहिनि पर मुआशरे जे निज़ाम में इम्तियाज़ी सलूक आहे। इन करे औरतुनि जी मुआशी आज़ादी उन्हनि खे हिरासमेंट खां छुटकारो ॾियाराए सघे थी।